साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वेहो वेहो। रईस बाबा, माण्हू तो अलाए कीअं जेल कटींदा आहिनि। पाण खे त हिकु ॾींहुं में 1 साल लॻो। इहा बि तव्हां भलाई करे छॾाए वरितो, न त पाण जो त हशर अलाए कहिड़ो थिए। मुंहिंजी हिन में का बि भलाई कान्हे। तव्हांखे तव्हांजे हथनि छॾायो आहे। हथनि? हथनि कीअं? मां सम्झुसि कोन बाबा। अदा रेस जो चवण आहे त असांजा हथ साफ़ हुआ। बिजार तव्हांजा हथ त साफ़ हुआ, पर पुलिस पोइ बि ख़र्च त वरितो न। बाबा साईं, जेकी बि 2-3 रुपया ख़र्च आया आहिनि, उहे फल फ्रूट खपाए तव्हांखे भरे ॾींदासीं। 2-3 रुपया किथे ख़र्च थिया न गफ़ार? पूरा 3 लाख रुपया अदा तव्हां मथां ख़र्च कया न। 3 लाख रुपया? हितां जी पुलिस आहे या दाड़ेल? धाड़ेलनि खां बि वधीक न, वधीक। पर साईं, असां त ईअं कोन चयो त तव्हां असां ते एतिरो ख़र्च कयो। तुंहिंजे भाउ चयो जेतिरो बि ख़र्च ईंदो असां भरे ॾींदासीं। तो चयो बाज़ार? मूं अदा ख़र्च जो चयो, एतिरो ख़र्च ईंदो इहो मूं न सोचियो। गफ़ार, फिलहाल तव्हां परेशान न थियो, घर वञी आराम कयो। जेको ख़र्च थियणो उहो त थी वियो। हाणे रुगो इहो सोचो त इहो ख़र्च लाहिणो कीअं। हिनमहिल तव्हां थकल हूंदो, वञी आराम कयो। थधे दिमाग़ सां वेही पोइ इन्हीअ ते सोचूं था। छो जो मूंखे पैसनि उगाड़ण जी एतिरी जल्दी कोन्हे जो तव्हां परेशान पिया थियो। अदा 3 लखनि जो ॿुधी त गफ़ार जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। मोला दादा संग न पिया ॾियनि न। हाणे ॾिसजांइ त अदा पीरल लाइ कीअं नथा संग ॾियनि। कहिड़ो नाग खाधो जो कारी होम जी ज़मीन में वञी वेठा आहियो? वही तो। अरे बाबा रे सुनाया फकीर आया सच को ॾिसी भूल न असांजे लाइ त तूं बि रही महा रे सुन बाबा दरवेश आया दया कंदे सां ॻाल्हि सिधी ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि? पुलिस खे हिकिड़ो सखो बि न मूंखे फ़क़ीर सम्झी भुलिज न। रेसन खां वधीक फ़क़ीर ख़बर रखनि था। घाट घाट जो पानी पीतल आहे। पुलिस वारा पंहिंजे पीउ खे बि बख़्श कोन कंदा आहिनि। तव्हांखे मुफ़्त में कीअं छॾियो हूंदव? जेको भरियो आहे असां भरियो आहे। तूं त हिसो कोन ॾींदे न, पोइ तोखे छो ॿुधायूं? अड़े बाबा, जेकॾहिं ॿुधाईंदो न दरवेश आहियां दुआ कंदोसांव। हल अदा, हल त हलूं। हिते तोखे हर मोड़ ते दरवेश मिलंदा। अच। भले भाऊ भले। पुलिस वारनि जा सताइर त फ़क़ीरनि खे बि वठ कोन ॾींदा आहिनि। तव्हांजो ॾोह न आहे, पुलिस तव्हांजो मथो फेराए छॾियो आहे। पुट, रईस बावल खान आयो हो छा? हाँ बाबा, तबीयत पुछण आयो। ऐं मूं चयोमांसि त ही तुंहिंजे हमराहनि बि भलायूं आहिनि। चाचा,
पहिरियों मूंखे धकायो, पोइ तव्हांखे, हाणे ही रुस्तम सां हालत कई अथऊं। पुट इहा रईस जी ढर आहे, तॾहिं त इहे वलीदाद वारा हर कंहिं सां विढ़ंदा था वतनि। बाबा रईस चवे पियो त हाणे मां वलीदाद वारनि जा कन छिकियां थो। एतिरी उन्हनि खे मन मस्ती करण कान ॾिबी। तूं रुगो ठीकु थी ख़ैरनि सां घर पहुच। अदा खणी जो ख़र्च आयो, पोइ बि वलीदाद वारनि जी भलाई आहे। वाह रे दा बिचार वाह, बकरी जी क़ीमत उठ खां चढ़ी वई, अञा बि हुन जी भलाई आहे। पहिरियों खयोसीं त दर खड़काए वञी हमरा खे बंदूक खयो, इहा उन्हनि जी भलाई आहे। चोरी बि असांजी थी ऐं जेल बि असांखे थियो। वाह रे त बिचार वाह, इहा न जेकॾहिं उन्हनि जी भलाई आहे त पोइ बुराई उन्हनि जूं छा हूंदियूं? तव्हां पाण में न विड़ो, बसि हितां निकिरी हलो। 2 लख मरियम, 2 लख उन्हनि असांजे मथां ख़र्च कयो आहे। जेकॾहिं हितां निकिरण जो सोचियो अथई त उहे असां सभिनी खे बंदूक हणंदा। इहे सभु कम अञा था अथई। जल्दी वञे पियो हुननि खे पहिरे जे लाइ वठणु। जेकॾहिं अहिड़ी ख़बर हुजे त अहिड़ी मुसीबत थींदी त बकरी वञी खल में पवंदा। अदा ही त आहे ई अधु दिमाग़। हा हा मानी कोन थो खाए, आहे अधु दिमाग़ न, कपिड़ा लाहियो थो वञे। अदा हाणे हिननि जो ॿनी ॿारो कंदासीं, साल ॿिनि में कर्ज़ लाहे वेंदासीं। अड़े थोरा पैसा न आहिनि, पूरा 2 लख आहिनि। इहे काम ताईं बि कोन रहंदा। हाणे मूं मथे पिटण मां छा वरंदो? मरियम मरियम, असीं सिर्फ़ मुंहुं मथो पिटे सघूं था। 2 लख असांजी लाइण खां वॾा आहे। मां मिंथ करे वञी पैसा बख़्शाइनि सदा। सावण खां न जेको थियो ग़लति थियो। हाणे ॿिनी धुरनि जी भलाई न में आहे त ठा करे छॾियो। वैसे हर महीने 2 महीने असांखे पादर था हणनि, पादर। असीं तव्हां वटि दाह था खणी अचूं त तव्हां फ़ैसिलो कराए असांखे भाकुर था पारायो। मञा थो त हू डिंगा मुड़स आहिनि ऐं तव्हां मिसकीन, पर सावण खान इहे हरू भरू त को कंहिंखे बंदूक कोन हणंदो आहे। ज़ाहिर आहे इन में तव्हांजी बि का ग़लती हूंदी। असांजी का ग़लती कान्हे। कॾहिं माल जे भेल था पादर था हणनि, कॾहिं पाणीअ जे वारे था पादर था हणनि, कॾहिं घिटी मां गुज़रण ते पादर था हणनि। बसि हाणे अॻे ॻाल्हियुनि खे छॾियो। न रोज़ न मां हिन भेरे हा न कॾहिं त छा थी कहिड़ो तूं वॾी दादे जे हमराहनि खे खाली ते चाढ़ाईंदी अचाए वञी परे पवंदो। सावण खां मिसकीन आहे त हाली भाई छा विया? हू छा था पोइ बि मुड़नि कोन था। हिन चकर मुंहिंजी ज़िमेदारी आहे त हुननि जे तरफ़ां कान थी ऐं तूं बि पंहिंजे छोकिरनि खे सम्झाए त माल काहे अजाए वञी पराए फसले जो पासो न वठनि। ठीकु आहे रईस, तव्हांजे चवण ते हिन चकर असीं हेठि थियूं था। पर रईस हू कोन मुड़ंदा, कोन मुड़ंदा ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। भागन भरी तुझा भाग
इन्हनि ॿिनि चंडनि पुटनि निभागनि खां उहा हिकिड़ी धीउ हुजे हा त हे ॾींहं ॾिसणा न पवंदा। भागन भरी जेकॾहिं न्याणी न ॼमी न त ख़ैर आ, हिक न हिक पुट जी शादी कराए नोह घर में ईंदी। नोह न्याणी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हे ख़बर तुंहिंजूं ख़बरूं केरु असांजे निभागनि पुटनि खे संग ॾींदो? हा कंहिंखे न्याणियूं ततियूं आहिनि जो खूह में उछलींदा? मिटनि माइटनि ते ज़ोर रखंदासीं, संगूं कढी वठंदासीं। हाणे खबड़ फ़कीर एतिरो बि वियल कोन्हे जो पुटनि लाइ संगूं न हथु करे सघंदो। ख़बर तुंहिंजूं रुॻियूं ख़बरूं आहिनि। खबरूं कोन थो कयां भागन भरी, मां दरवेश आहियां दरवेश। दिल सां दुआ कयां थो, अखां मदी दरवेश मिले पिन दे टुकुर बि कोन थो, हे वरी दुआउनि जे वसीले वञी संग कढी ईंदो। मां चवां थो त खबड़ फ़कीर सां खोस न भागन भरी, न त ही दरवेश कॾहिं बि तोखे दुआ कोन कंदो। मूंखे तुंहिंजे दुआउनि जी ज़रूरत कोन्हे, मां रुगो पंहिंजे भागनि ते थी पछेमान थियां। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग अलाए काॾे हलिया विया जो वरनि ई कोन था। पटको बेड़ असांखे सभु पैसा बख़्श कर। असांखे एतिरी सियाणप न आहे जो एतिरा पैसा ॾेई सघूं। बेचारे मां तुंहिंजी ज़बान ते एतबार करे तुंहिंजे मथां पैसा ख़र्च कया आहिनि। मां बि एतिरो अमीर न आहियां जो इहे 3-4 लख तोखे छॾे ॾियां। जेकॾहिं बख़्श न कई त मां तो वटि भलो सां खणी ईंदुसि बाबा। इहा ॿाराणी न कजाए, हूअं अञा कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾींदोसीं। बहरहाल जेकॾहिं इहे कई त हथ जी तरीअ ते समूरा पैसा वठंदोसीं। कुझु त रहम कर बाबा। ठीकु आहे बाज़ार, गाह जे तर जा असां पैसा वठंदा आहियूं, उहो बि तूं मुफ़्त में वञी कर। ॿियो त जंहिं प्लाट ते तूं वेठो ई उहो बि हर साल असां बुआ वारनि खे किराए ते ॾींदा आहियूं। मां तोखां उन जा पैसा बि कोन थो वठां। ॿियो त मूं जेके तोखे पैसा रोक ॾिना आहिनि उहे बि मां तोखे बख़्श थो कयां। बाक़ी जेके पैसा मूं पुलिस में भरिया आहिनि उन्हनि मां तोखे 1 रुपयो बि न छॾींदुसि। असां सफ़ा मिस्कीन आहियूं। एतिरा दे पैसा छॾिया अथई, अञा छा करे? इहा बि तव्हांजी भलाई। दादा इन माण्हू कुझु छॾ। तुंहिंजे सिर जे करे मां तोखे 50,000 बख़्श थो कयां, बाक़ी तोॾे 2.5 लख रहनि था। जेतिरो जल्द थी सघे उन्हनि जो बंदोबस्त कर। बस हाणे बस, इन खां वधीक मां तो लाइ कुझु बि नथो करे सघां। ऐं नई वरी मुंहिंजो दिमाग़ ख़राब कर। टर हाणे तां टर। जी साईं जी। वञ हाणे वञ। सुठो थियो अदा जो अख ॾेखारियसि, न त चिचड़ थी पेरनि ते चिंबड़ी पवई। न दादा न, इन चक्कर असां वली वारनि जा ठा कोन कंदासीं। कहिड़ो असां वली वारनि खां पिलां था करे सघूं?
पलांद खणी न बि कयूं पर कानूनी तौर ते उन्हनि खे सज़ा त ॾियारे सघूं था। जोगी तू तो अल्लाह कहिड़े ते समी पियो रही सूबेदार खे लख ॾेढ खाराईस त असांजी बि एफआईआर गुम करे छॾींदो। अञा एतिरी अंधेर नगरी न आहे अदा। बाजे तू समझा हिनखे त असीं मिस्कीन माण्हू पन्नी ॿारे जी कंदासीं या केसनि जे पोयां वतंदासीं हाज़िरुनि ते भॼंदा। मां बि इहो थी चवां त ठा करे छॾियो, हिननि मोहन सां असली न फिटायो। जेकॾहिं हिननि ॾाइड़नि खे सज़ा लॻी न त पोइ असांखे बि ॻोठ में वेहण कोन ॾींदा। असांजी इन ख़ामोशीअ त हुननि खे ॾाटे ते चाढ़ियो आहे। अदा असांजो सॼो ॻोठ शरीफ़ रोज़गार सां आहे ऐं सभई झेड़नि जटनि खां लहराइनि था। तॾहिं त वलीअ वारा हर ईंदड़ वेंदड़ जी ॻिची पिया पटिन। वॾे वात सभिनी खे घटि वधि पिया ॻाल्हाइनि। इहे कीता नेठि ॾींदा। खुदा जे दर ते देर आहे पर अंधेर न। ज़ालिमनि लाइ ज़रूर देग तपंदी। असांजी दां बि कुदरत वारे खे आहे। मां त चवां थी ठा करे हिननि मुंहनि मां जान छॾायो। मुंहिंजी त दिलि नथी चवे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी वरी कहिड़ी दिलि हिक खट ते वेही हुननि सां खाइण जी थी चए। बसि जान छॾाइण जो इहो ई तरीक़ो आहे। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर